सैयद मोहम्मद अली शाह ॼामोट कोरोना की तस्दीक बाद घर में आइसोलेट थी वियो। पीपी अगवाण सेनेटर मोहम्मद अली शाह ॼामोट कोरोना वायरस जो शिकार थी वियो। सेनेटर मोहम्मद अली शाह ॼामोट कोरोना की तस्दीक थियण बाद पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर कामरान मेमण खां। कामरान, कॾहिं तस्दीक थी आहे त पीपी अगवाण मोहम्मद अली शाह कोरोना पॉजिटिव आहे? जेको देर सां मोहम्मद अली शाह ॼामोट जी कोरोना वारी टेस्ट जेका उहा पॉजिटिव थी वई आहे। जंहिंखां पोइ हू पंहिंजे कराची वारी रिहाइशगाह ते आइसोलेट थी विया पाण मुरादो। ऐं तव्हांखे ॿुधायो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवाण ऐं अॻूणो ज़िले नाज़िम मोहम्मद अली शाह ॼामोट निजी अस्पताल मां पंहिंजी कोरोना जी टेस्ट चेक कराई हुई, जेका पॉजिटिव अचण खां पोइ हू पाण ई मुरादो घर अंदरि आइसोलेट थी वियो आहे। ऐं मटियारी ज़िले में कोरोना जो जेको कलोरन उहे जारी आहिनि। हिन वक़्तु पिणु जेका सिहत खाते रिपोर्ट जारी कई आहे उन में 3 वधीक केस पॉजिटिव पिणु आया आहिनि। जी अमीर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी कामरान। शिकारपुर जो इलाइक़ो चक, जिते कारहें इल्ज़ाम जे जिरगे जी टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण जो